नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सनधड़ी में खबर ईंदड़ तालके सनधड़ी जो गवर्नमंट बॉयज प्राइमरी स्कूल समारो मौरी में महसन पाकिस्तान आई एटमी साइंसदान डॉक्टर अब्दुलकदीर खान के विछोड़े ते दुआया तकरीब कोठाई वही, जैमें स्कूल के हेड मास्टर जावेद पंवर उस्तादन निसार अहमद आले पोटो नूर मोहम्मद मरी शिरकत कई। शागिर्दन पारां डॉक्टर अब्दुलकदीर खान के दर्जात की बुलंदी लाइ दुआ घुरी वही ऐं इन जी शख्सियत के बेटा पेश कई वही। पाकिस्तान खे सलाम पेश कयूं था जे असांखे एटमी बम ठाहे अब्दुलकदीर जो विछोड़ो पाकिस्तान में वॾो खाल आहे। अॼु असां हिते महसन पाकिस्तान जनाब डॉक्टर अब्दुलकदीर खान जे सोग जे सिलसिले में दुआया तकरीब कोठाई है। डॉक्टर अब्दुलकदीर खान असांजी क़ौम जो सरमायो हो ऐं इन्हनि लफ़्ज़नि में चवंदुसि जेकॾहिं अॼु पाकिस्तान आहे त डॉक्टर अब्दुलकदीर खान जे हवाले सां ई आहे। उन ई पाकिस्तान ठाहियो, उन ई पाकिस्तान जो नालो दुनिया में रोशन कयो, बुलंद रखियो। असांजी दुआ दणीअ दर त अल्लाह ताला खे जन्नतुल फिरदौस में अहिड़ो आला मक़ाम अता फरमाए जहिड़ो हुन पाकिस्तान खे। अॼु डॉक्टर कदीर खान जी दुआ तकरीब में असां हिते हिकिड़ी तकरीब मुनक़िद कई आहे। असल में डॉक्टर कदीर जे शान में असां छा चऊं, अहिड़ा लफ़्ज़ असां वटि मौजूदु न आहिनि, पर असां वरी बि घणी दर रब पाक खे वॾाई चऊं था त मौला पाक खेसि जन्नतुल फिरदौस में आला जगह था। असां डॉक्टर अब्दुलकदीर खान के सलाम पेश करूं था। घणी दर दुआ है अल्लाह पाक खेस जन्नत में जाए दे, आमीन। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।